मक्के मदीने जो हुजे, मिस्र जो हुजे, चाहे लबनान जो हुजे, दुनिया गोला सिज हिकड़े हंद आहे, ॿिए हंद कोन्हे, हिकड़े हंद रात आ, ॿिए हंद ॾींहुं आ, दुनिया जो निज़ाम हले थो, पर तू भली आधी रात जो दुरूद पढ़, फजर जे टाइम पढ़, मंझंदि जो पढ़, मुस्तफा जो दुरूद ॿुधनि था पिया। सुभान अल्लाह। ऐं हुजूर जे सदके हुजूर जे उम्मत जा वली बि ॿुधनि था। हाणे सम्झी वियो अलाए कोन तयारी आहे छा? बाबा सम्झ में आयो? चो यारी आहे ईसाले सवाब। चो यारी छा आहे? यारी इन्ही जे करे जो यारी तारीख़ गौस पाक जो विसाल आहे। नाले गौस पाक जे इन्ही जे करे था कयूं जो हज़रत साद खूह माउ जे नाले कयो, साद खूह माउ जे नाले कयो। असां बि यारी गौस पाक जे नाले कयूं था। जेकॾहिं साद जी माउ जे नाले खूह जाइज़ आहे त पोइ यारी पीरण पीर जे नाले बि जाइज़ आहे। हज़रत गौसे पाक जा मुरीदो नमाज पढ़ंदा हो? तव्हां यारी कई तव्हां तो नमाज माफ़ थी वई। कुर्बान वञा गौसल आज़म ता पाण फरमाइनि था अल्लाह जे फज़लो करम सां 40 साल, घणा साल? 40 साल इशा जे वुज़ू सां मूं फजर जी नमाज अदा कई आहे। घणा साल? मक़सद माना 40 साल मूं आराम न कयो, निंड न कई, पंहिंजे जिस्म खे बिस्तरे ते न लेटायो, इशा जी नमाज पढ़ी, उन वुज़ू सां वेही खुदा जो ज़िक्र कंदो हुउसि, इबादत कंदो हुउसि, तिलावत कलामे पाक कंदो हुउसि। तां त सॼी रात गुज़री वेंदी हुई, फजर जी आज़ान ईंदी हुई, उन वुज़ू सां फजर जी नमाज अदा कयमि, पर हिकिड़ो ॾिहाड़ो न 40 साल। सुभान अल्लाह। ऐं असांजो त अक़ीदो आहे त गौस पाक मादरज़ाद वली आहे। चओ मादरज़ाद वली आहे। हिकिड़े शख़्स पुछो आहे पीरान पीर खां, बहजतुल असरार में मां पढ़ियो गौस पाक जे सवाने हयात में बहजतुल असरार सभिनी खां मोतबर किताब। ॿिया किताब थोरा घणा पोइ जा आहिनि, हू सभिनी खां वेझो आहे गौस पाक जे ज़माने जो। पुछे तो है गौसे आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु, अवां खे कीअं ख़बर पई त मां अल्लाह जो वली आहियां? ऐं कॾहिं तव्हां खे ख़बर पई? हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था त मां 10 साल जो हुउसि। 10 साल जो मुंहिंजी अम्मा साइण मूंखे मदरसे ॾे रवानो फरमायो। मां किताब खणी मदरसे ॾे पियो वञा, बाज़ार मां लॻयुसि त ख़ुदा जा फ़रिश्ता मलाइक ॾिठा, माण्हुनि खे चवनि पिया परे थियो अल्लाह जे वलीअ खे रस्तो ॾियो। मदरसे में दाख़िल थियो त उस्ताद वेठा हा, शागिर्द वेठा हा, अल्लाह जा साॻा फ़रिश्ता मलाइक सॻोरा उते चवण लॻा उस्तादनि खे, शागिर्दनि खे, परे थियो अल्लाह जो वली थो अचे। खुदा जे फज़लो करम सां मूंखे ख़बर पइजी वई ऐं मूंखे यकीन थियो त अल्लाह ताला पंहिंजो करम करे मूंखे विलायत जे मक़ाम ते फ़ाइज़ फरमाए। इन खां अलावा ॿियूं बि गौसे पाक जूं मशहूर करामतूं आहिनि जन मां साबित आहे त पाण ॼमंदे ई ॼाम हुआ, अल्लाह ताला खेनि विलायत जे दर्जे ते फ़ाइज़ फरमायो हुयो। अम्मा जे पेट में हुआ त क़ुरान यादि करे आया। सभई जो सुभान अल्लाह। हज़रत गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ज़ात बा बरकात फरमायो, दरस्तुल इल्म हत्ता सिरतु क़ुतबन वनिलतुल फज़ल मिन मौला ताली। पाण फरमाइनि था अल्लाह जे फज़लो करम सां अल्लाह ताला मूंखे इल्म नसीब फरमायो, उन इल्म पाण खां बाद में रब्बुल आलमीन मूंखे इल्म जे बरकत सां क़ुतबियत जो मक़ाम नसीब फरमायो। अॼुकल्ह जा वाइज़ी 2-3 मौलवी पैदा थी पिया आहिनि, उहे चवनि था त पीरान रहमतुल्लाह अलैह पढ़ियो ई कंहिं वटि कोन हो। अल्लाह पाक जीअं नबी करीम खे उम्मी बनायो हो, अल्लाह पसंद न कयो त अब्दुल कादिर बि कंहिं वटि पढ़े।
नबी कंहिंजो शागिर्द न आहे, अब्दुल कादिर बि कंहिंजो शागिर्द न आहे। रोवण थो अचे, अफ़सोस थो थिए। गौसे पाक जे उस्ताद जी हेॾी लिस्ट आहे। पाण सर्फ पढ़िया हन, नहव पढ़िया हन, इल्मे मंतिक पढ़िया हन, इल्मे मानी पढ़िया हन, दौरे हदीस पढ़िया हन, तफसीर पढ़िया हन। पीरान पीर रहमतुल्लाह ने पाण तफसीर लिखियो आहे, तफसीर जीलानी जे नाले सां फ़कीर जी लाइब्रेरी में मौजूद आहे। हज़रत गौसे पाक जे उस्ताद जी तवील लिस्ट मौजूद आहे। सुभान अल्लाह। पाण त जाहिल पर ख़ल्क़ ख़ुदा के जाहिल पिया कनि। छा पढ़ण आहे बाछा? अलाए बाबा पढ़ण माना जेकर गौस पाक जे लाइ चयोसीं त मदरसे में पढ़ियो त आहे बि थी पियो छा? ऐं नबी करीम खे अल्लाह पढ़ाए ऐं नबी पाक सां हमसरी पीरान पीर त नथो करे सघे। नबी अकेलो नबी आहे। बस उम्मी आहे त हिकिड़ो मुंहिंजो नबी आहे, ॿियो उम्मी नथो थी सघे। हा ठीकु आहे, रूहानी लुदनी इल्म ख़ुदा ॾींदो आहे, लेकिन नबी पाक सां हमसरी नथी करे सघिजे। त जीअं नबी करीम कोन पढ़िया हा, पीरान पीर बि कोन पढ़ियो हो, इहे चवण बेअदबी में शुमार आहे। अवां जे लेखे त असां पीरान पीर जी तारीफ़ था कयूं, पर तारीफ़ नथा कयूं, तौहीन नथा कयूं। पीरान पीर जे सवन उस्तादनि जो इनकार था कयो। सवन उस्ताद हिकिड़ो न सवी उस्ताद हा, ऐं जेतिरा घणा उस्ताद हूंदा आहिनि ओतिरो फैज़ वधीक हूंदो आहे। हज़रत गौसे पाक बाक़ाइदगी सां, तव्हांखे ख़बर न आहे मशहूर किस्सो आहे। अलाए मुनी पढ़िया किथे अलाए कंहिंजे वर चढ़िया ॾिसंदा त ख़ल्क़ जो अंधी वेठी आहे, ऐं अंधा बि चवंदा सुभाणे वाह 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 वाह। ॿुधण वारा बि ओड़ा, ॿुधाइण वारा बि ओड़ा। गौसे पाक रज़ी अल्लाह ताला अन्हु जी वालिदा माजिदा गीलान जे शहर मां हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह नंढड़ी जमार जो मदरसे में रवानो फरमायो आहे। काफ़िले में पाण वञनि था। अम्मा साण हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैह जे गोदड़ी में सदरी में 40 दिरहम अंदर सिलाई करे बंद कया ऐं पाण फरमायो पुट तूं हे मदरसे में वञी ख़र्च कजा, वञी पढ़। हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह ताला अलैह काफ़िले में रवानो आ। जंगल में काफ़िले के चोर फुरण आया। 40 चोर हा, समूरो काफ़िलो फुरे छॾियो, माल फुरे विया। पीरान पीर नंढड़ो बचड़ो आ। हिकिड़ो चोर भर में अची चवे थो बचड़ा तो वटि पैसा आहिनि? के हा आहिनि। 40 अशरफियूं मूं वटि आहिनि। ॾिसई से बाबा काथे थी आहे त कोन। उनी चोर वञी पंहिंजे सरदार सां ॻाल्हि कई, चोरनि जे रईस सां। त हिकिड़ो ॿारड़ो आहे ऐं चवे थो त मूं वटि 40 अशरफियूं आहिनि, पर मूंखे नज़र नथियूं अचनि। पाण वठी चोसि। उन चोरनि जे रईस जे सॾ ते पाण विया। बाबा तो वटि पैसा आहिनि? हा मूं वटि आहिनि। घणा आहिनि? 40 अशरफियूं। हथा जो लभनि काथे आहिनि? ओ ही अंदरां मुंहिंजी अम्मा सिलाई करे छॾियूं आहिनि। चोर हैरान थियो, अबा न ॾसी हा त असांखे ख़बर कान पवे हा, न ॿुधाई हा असांखे ख़बर कान पवे हा। हज़रत गौसे पाक फरमायो चोरनि जा सरदार आउं जॾहिं घरां निकितो हुयुसि, मुंहिंजी अम्मा मूंखे नसीहत कई त पुट कूड़ न ॻाल्हाइजांइ। छा चयो हुई? सुभान अल्लाह। कूड़ न ॻाल्हाइजांइ। अवां मूंखां पुछो मां पंहिंजूं 40 अशरफियूं जेकॾहिं बचायां हा त अम्मड़ सां वाइदे में कूड़ो थी पवां हा। इन जे करे मूं अम्मा जो वाइदो निभायो वा। 40 अशरफूं वयूं त का वॾी ॻाल्हि कान्हे, अम्मा जी दुआ त थींदी।
गौस पाक जो एतिरो असर पियो हुन चोर ते वो चोर जो सरदार बेहोश निकिरी काफ़ी देर खां पोइ होश में आयो त रोए पियो चए पियो यार ॾिसो हिन बचड़े अम्मा सां वाइदो कयो आहे त कूड़ नथो ॻाल्हाए असां पंहिंजे अल्लाह सां वाइदे खिलाफ़ी करे अल्लाह जी बेफ़रमानी करे ख़ल्क़ ख़ुदा खे पिया ईज़ायूं माण्हुनि जो माल पिया फिरूं पीरान पीर खे चई आहीं त नंढड़ो बचड़ो आहे पर हथ औरते कर त तुंहिंजे हथ ते बैयत करे मां तौबा ताइब तुंहिंजे हथ ते बैयत कयां ऐं तौबा कयां चोरी मूं फिटो कई मूंखे तूं पंहिंजो मुरीद बना ॿिया जेके 39 चोर हा उहे चवण लॻा ओ रईस तूं असांजो चोरीअ में सरदार अॻवान हुए हाणे तो तौबा कई आहे त तौबा में बि तूं असांजो अॻवान आहे असां बि सभिनी तौबा कई उहे 40 जो 40 तौबा ताइब थी गौसल आज़म जे सदके में नेक ऐं सालिह बणजी विया सुभान अल्लाह या गौस पाक जी करामत प्राइमरी स्कूल जे किताब जे कोर्स में भी लिखी पई है तव्हां कहीं पढ़ी होंदी प्राइमरी में इब्तिदाई तालीम में किताबन में गौसे पाक जी करामत लिखी पई है इन्ही मौलवी आप कान पढ़ी पाण को जट बेवकूफ है पढ़ियो ही किथे कोने ये पाण पढ़े हा त ये चवे ही कोन हा गौसल आज़म जा उस्ताद आहिन पर चो सब फैज़ वारा सुभान अल्लाह हिन मौलवी बेफैज़ जा उस्ताद बेफैज़ जो हिनखे पढ़ायो बि कोन अथनि त पर कूड़ो न ॻाल्हाए ग़लति न ॻाल्हियूं करे